जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। यूसी सांगी जे चेयरमैन शाहिद मरखियाणी जा पोल पधरा थी विया आहिनि। ग़रीबनि जे लाइ मिलियल राशन मुस्तहकमनि खे ॾियण बजाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि जे हवाले करे छॾियो आहे। अहिड़ी लिस्ट SM न्यूज़ हथु करे वरिती आहे। जी नाज़रीन, राशन जी मिलियल लिस्ट मूजिबि यूसी जे काउंसलर साबिर क्रोस पंहिंजे भाइटनि ऐं भाणेजनि जे हवाले राशन करे छॾियो आहे। यूसी सेक्रेटरी नजमुद्दीन मरखियाणी बि पंहिंजे भाउ खे मुस्तहकम बणाए छॾियो आहे। जी नाज़रीन, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर ग़ुलाम नबी मलगाणे बि पंहिंजे 4 भाणेजनि खे मुस्तहकम बणाए छॾियो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। यूसी चेयरमैन शाहिद मरखियाणी मुख़्तलिफ़ मनपसंद माण्हुनि जे हवाले राशन करे छॾियो आहे। जी मुस्तहकमनि बजाए पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राशन ॾिनो वियो आहे। अहिड़ी लिस्ट SM न्यूज़ हथु करे वरिती आहे, जंहिंमें ग़ुलाम नबी मलगाणी पंहिंजे 4 भाणेजनि खे मुस्तहकम बणाए छॾियो। साबिर खरोस पंहिंजे भाइटनि ऐं भाणेजनि खे मुस्तहकम बणाए छॾियो। वसीम अंगी पंहिंजी भाॼाई खे मुस्तहकम बणाए छॾियो। कंहिं बि नोटिस न वरितो, न ई कंहिं मुस्तहकमनि जी वाह कई।